जय श्री झूलेलाल। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। मां बाबा सिटी वर्ल्ड अजमेर राजस्थान मां दौलतराम लौंगानी विश्व जे सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि युवा साथियुनि ॿारड़नि भारतीय सिंधु सभा जे सभिनी बानीकारनि खे 10 अप्रैल सिंधी भाषा दिवस जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। 10 अप्रैल 1967 सूमर जे ॾींहुं सिंधी भाषा के संविधान के 8 शेड्यूल में मान्यता प्राप्त थी हुई। सिंधी भाषा एक शाहूकार भाषा है। सिंधी भाषा संस्कृत निष्ठ भाषा है। सिंधी भाषा 70% अखर संस्कृत में खयल हैं। 712 ईस्वी का वठी 1843 ईस्वी ताईं मुस्लिम शासकन जो राज होने के करे सिंधी भाषा में कुछ अरबी और फारसी अखर जुड़ी विया। सिंधी भाषा मराठी गुजराती पंजाबी हिंदी भाषा से गहरो संबंध है। सिंधी भाषा अखरन के भंडार के करे जजो अणगणियो भंडार है। असांजी भाषा मिठड़ी और समृद्ध भाषा है जैसे मूल लिपि देवनागरी लिपि है। सिंधी भाषा पेंजे अक्षर भंडार के करे प्रदेशन में 6 अलग अलग भाषाओं में विरायल है। पैरों सरायकी, बियों विचोली, टियों लाड़ई, चौथों थड़ेली, पंजों कच्छी, चौं लासी। तव्हांखे इहा जान ॾिजे हींअर करोना के करे 21 ॾींहंनि खां असां पंहिंजे घर पंहिंजे परिवार सां गॾु वेठल आहियूं ऐं पाण खे कोशिशि करे सिंधी ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाइणु खपे। पंहिंजे परिवार में सिंधी ॻाल्हाइणु खपे। इहो हिकिड़ो ॾाढो शानदार कुदरत मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे परिवार सां गॾु सिंधी भाषा में ॻाल्हाइण लाइ, सिंधी भाषा खे वधाइण लाइ। ऐं तव्हां सभिनी खे हथ जोड़ो निमाणी वेनिती आहे तव्हां पंहिंजी भाषा खे वधायो। अॼोकी तारीख़ में खीकारे करे मौज सां सभिनी खे वाधायूं ॾियो। पंहिंजा वीडियो क्लिप वाधाइनि जा मोकिलियो जीअं सभिनी खे सुठो आनंद अचे। जय श्री झूलेलाल।